अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ सां गॾु आऊं आहियां बिशारत सुमरो। हलंदासीं हेडलाइंस तरफ़। इसराइल तरफ़ां मस्जिद अक्सा में तशद्दुद जो सिलसिलो जारी आहे। नमाज़िन ते गोलियूं वसाइण अफ़सोसनाक आहे। हथें ख़ाली फ़लस्तीनियुनि ते ज़ुल्म जो सिलसिलो बिना देर बंदि कयो वञे। फ़लस्तीन मसइले ते मुस्लिम उम्मत खे मुतहद थियणो पवंदो ऐं आलमी बिरादरी इसराइल जे ॾाढ ऐं ज़ुल्म जो नोटिस वठे। सऊदी अरब हिकु अहम मुल्क आहे। पाकिस्तान जी ख़्वाहिश मुताबिक़ ईरान ऐं सऊदी लाॻापनि में बहितरी अची रही आहे। पाकिस्तान अफ़गानिस्तान जो ख़ैरख़्वाह आहे। ख़ुशहाल ऐं ख़ुदमुख़्तियार अफ़गानिस्तान ॾिसणु चाहे थो। आर्मी चीफ जे दौरे बाद अफ़गानिस्तान में अमन जा बहितर इम्कान पैदा थिया आहिनि। वॾे वज़ीर शाह महमूद कुरैशी जी इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस। इस्लामी सहकार तंज़ीम OIC आलमी बिरादरी खां फ़लस्तीनी अवाम जे तहफ़ुज़ लाइ बिना देर कार्रवाई जो मुतालबो करे छॾियो। OIC पारां मस्जिद अक्सा ते इसराइली फ़ौज जे हमले ऐं गज़ा ते फ़िज़ाई बमबारी जे नतीजे में 20 फ़लस्तीनियुनि जी शहादत जी मज़म्मत। OIC इसराइली हमलनि खे इंसानी हक़नि ऐं इख़्लाक़ियात जे ख़िलाफ़ क़दम करार ॾेई छॾियो। पाकिस्तानी तजवीज़ समेत तुर्की ऐं सऊदी अरब जे जनरल असेंबली जो ख़ासि इजलास तलब करण जी तजवीज़ बि मंज़ूर। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत सूबाई काबीना जो इजलास। चिटसाली जे लाइ 2 मशीनूं ख़रीदण जो फ़ैसिलो। 2 पीरसन क़ैदियुनि अब्दुल रहमान ऐं आरिफ कासमानी तिबी बुनियादुनि ते घर मुंतक़िल करण जी बि मंज़ूरी। क़ैदियुनि जे घरनि खे सब जेल करार ॾिनो वेंदो। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी वज़ीर आज़म इमरान ख़ान ते तनक़ीद। संदसि चवणु आहे त वज़ीर आज़म साहब नोटिस वठण ऐं इंक्वायरी रिपोर्ट जो ड्रामो करे महांगाई ते ज़ाब्तो आणण वारी अवां जी दावा बेनक़ाब थी चुकी आहे। कुकड़ 400 रुपया किलो खां वधीक महांगो करे उमिरि लाइ सऊदी अरब वेंदड़ इमरान ख़ान खां अवाम हिसाब वठंदो। मुस्लिम लीग नून जी तर्जुमान मरियम औरंगज़ेब वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी खे लोटो करार ॾींदे चयो आहे त मुल्क जो अवाम महांगाई खे मुंहुं ॾेई रहियो आहे। छा वज़ीर आज़म चांवर ख़रीद करण सऊदी अरब वियो हो? शहबाज़ शरीफ़ ते 2.5 सालनि खां लॻल इल्ज़ाम साबित न थी सघिया। हुकूमत कुझु न मिलियो त हुदैबिया पेपर्स मिल्स खे ॿीहर खोलियो पियो वञे। इमरान ख़ान माफ़िया जो सहूलियतकार आहे। पाकिस्तान में कोरोना वायरस जा हाञा जारी आलमी वबा वधीक 113 मरीज़नि जूं हयातियूं भिड़काए वियो। फौतियुनि जो अंग वधी 19,106 ताईं पहुतो। NCOC मूजिबि 24 कलाकनि दौरान 3,084 नवां केस रिपोर्ट। मुतासिरनि जो अंग वधी 8,64,557 ताईं पहुतो। 7,66,492 मरीज़ वायरस खे शिकस्त ॾेई सिहतयाब थी विया। कोरोना जे आख़िरी केसिस जी शरह 7.93% रही। सिहत जे आलमी इदारे कोरोना जे भारतीय क़िस्म खे आलमी सतह ते ख़तरनाक तरीन करार ॾेई छॾियो। सिंध में लॉकडाउन जो 3हों ॾींहुं। केतिरनि ई शहरनि में कारोबार ऐं ट्रांसपोर्ट खुलियल हुजण सबबि कोरोना जा केस वधण जो ख़दशो। हैदराबाद खां पोइ जामशोर अस्पताल जे कोरोना ICU वार्ड में बि मरीज़नि सां भरिजी वियो। अस्पताल इंतिज़ामिया मूजिबि हंगामी बुनियादुनि ते हिकु वधीक वार्ड क़ाइमु कयो वियो आहे। शिकारपुर ज़िले में कोरोना जा वधीक 20 केस रिपोर्ट। मुतासिरनि जो अंग वधी 158 थी वियो। मोहनलाल जल्दी 50 लाख ॾियो ना दुकान मां खे खपाए विधा। भाग जाओ नहीं के चले अरे भाग जमा तो भाग भवरू के जमा तो भवरू के जमा तो दा भवरू तो भाग पोड़े भवरू के जमा तो पैसा मोकल 50 लाख ना मैं मर कितने पैसे ॾैरकी मां 5 ॾींहं गुज़री वञण बावजूदि मुगवी मोहनलाल बाज़ियाब न थी सघियो। मुगवी जी हयाती खे ख़तरो। मुगवी जे ॾोहारियुनि वटि क़ैद हुजण ऐं तशद्दुद वारी वीडियो जारी थियण बावजूदि चूंडियल नुमाइंदनि तोड़े पुलिस नोटिस न वरितो। मुगवी जे घर में रोज़ राड़ो मतल।
संदसि 2 नियाणियूं बेहोश थी वयूं। वाटसन जो चवणु आहे त धाड़ेलाल मोहनलाल जी बाज़ियाबी लाइ 50 लख रुपया भुंग तलब कयो आहे। असां वटि 50 रुपया बि न आहिनि, 50 लख रुपया भुंग किथां आणियूं? नारो वेझो पोरियत बचल सितो खे कपड़नि खां आजो करे तशद्दुद करण वारे मामले जो SSP खैरपुर नोटिस वरितो। पोरियत बचल सितो जी फरियाद ते 11 ॼणनि ख़िलाफ़ केस दाख़िल। पुलिस जो चवणु आहे त जल्द जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। मीरपुर ख़ास जी सैटेलाइट टाउन वारे इलाइक़े में माउ जो मासूम पुट ते मुबैना वहशियाणो तशद्दुद। 2.5 वरियनि जे कामरान ख़ासकेली जी पुठीअ ते धकनि जा निशान ऐं वेक वारी जाइ तां रतो अचणु लॻो। ॿार खे ज़ख़्मी हालत में सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो। न्यू सईदाबाद वेझो क़ौमी शाहरा ते ट्रैक्टर जो मोटरसाइकिल सां टक्कर। हादसे में पीरसन प्यारो ओल्ड फोर्ट 1 ॼणो ज़ख़्मी। शाहपुर चाकर में तेज़ रफ़्तार कार जो मोटरसाइकिल खे टक्कर 1 ॼणो खो थी वियो। ऐं मीरपुर वाह गुरचाणी शहर जे मुख़्तलिफ़ पाड़नि में पीअण जी पाणी जी सख़्त खोट। वाटर सप्लाई जे तलाउनि में सफ़ाई सुथराई न थियण करे तलाउ गंदगी जे वर चढ़ी वियो। पाणी जे बहिरान सबबि शहरी सख़्त तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियण लॻा। इंतिज़ामिया ख़ामोश तमाशाई बणियल।